रते देरो भरसां रता शाख में वेंदे नौजवान बुढ़ी फोत थी वियो। फोत थी वियल नौजवान जी सुञाणप नादर शाह पाड़े जे रवासी 20 वरनि जे मोहम्मद इसहाक पुट गुलाम रसूल लांघा तौर कई वई आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे रतो देरो मां CN न्यूज़ जो रिपोर्टर फारूक अली हाजाणो। जी फारूक अली, कहिड़ा तफ़सील आहिनि अव्हां वटि? जी नाइला, बिल्कुलु रतो दरो बरसां रता शाख में विझंदे नौजवान बुढ़ी फोत थी वियो। फोत थी वियल नौजवान जी सुञाणप नादर शाह पाड़े जो रहवासी 20 वरनि जे मोहम्मद इसहाक गुलाम रसूल लांघा तौर कई वई आहे। फोती नौजवान जो लाश तालका अस्पताल आंदो वियो, जितां ज़रूरी कार्रवाई बाद मरला वारसनि हवाले कयो वियो। फोती नौजवान लाश संदसि घर पहुचण ते रोज़राणो मची वियो। उन सिलसिले में नौजवान जे अमड़ चवणु हुयो त मुंहिंजो पुटु दोस्तनि सां गॾु विञण लाइ वियो हो, जिते उहो ॿुॾी फोत थी वियो आहे। जी महिरबानी फारूक अली, तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची